بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم ارزقنا الإخلاص في القول والعمل، اللهم ارزقنا الإخلاص في القول. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. هي آداب النبوية जेको असांजो सिलसिलो आहे, अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त उन ते हलूं। आदाब नबविया असांजो हीउ जेको हिसो आहे 28हों हिसो आहे। 28 हिसो आहे जंहिंजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे झले थो अतशब्बुह बिल्लिबास निसाए वल कुफ़ार। मर्द जेके अहिड़ा कपिड़ा पाइनि था जीअं लेडीज़ जो, जीअं माइनि जा कपिड़ा आहिनि, जा काफ़िरनि जा सायो करे लटा आहिनि, यानी जेके बि उन्हनि जा मॉडल नवां नवां निकिरनि था काफ़िरनि जा, सवान काफ़िरनि जा मर्द जा हुजनि जा औरतूं वरी उन्हनि जे लटनि वांगुरु, जा मुस्लमाननि जा मर्द औरतुनि जहिड़ा लटा पाइनि, इहो सभु शरीयत में असांजे इस्लाम में जाइज़ न आहे। ऐं इन में असांखे कहिड़ो दलील आहे क़ुरान सुन्नत मां, छो जो असांजो सॼो जेको अक़ीदो आहे क़ुरान सुन्नत मां था वठूं। त इहो हदीस आहे, हदीस इब्न अब्बास रज़ी अल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सोट अब्दुल्लाह बिन अब्बास चए थो त लअन रसूलुल्लाह, इब्न अब्बास चए थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो लअन الرجال المتشبهين بالنساء والنساء المتشبهات بالرجال। इहा हदीस जेकी तफ़सील सां हदीस इब्न अब्बास लअन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम المتشبهين من الرجال بالنساء والمتشبهات من النساء بالرجال। इन जो असीं तफ़सीर कयूं त तर्जुमो कयूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लानत थो हाणे, यानी बददुआ थो ॾिए, लानत थो ॾिए। लानत जी तव्हांखे ख़बर आहे त वॾी हिकिड़ी मुसीबत आहे। लानत हिकिड़ो चवणु हिकिड़ी शइ सवली न आहे। ऐं नबी करीम तमामु यानी चंद मौक़िफ़नि में इहे इस्तेमालु कंदो आहे लानत। त नबी करीम फरमाए थो जेके मर्द औरतुनि जहिड़ा कपिड़ा पाइनि था त उन्हनि ते लानत आहे, ऐं औरतूं जेके मर्दनि जहिड़ा लटा पाइनि थियूं त उन्हनि ते बि लानत आहे। ऐं असांखे नबी करीम मुतशब्बिहीन बिर्रिजाल मुतशब्बिहात बिर्रिजाल, यानी ॿई, न मर्द औरत जहिड़ी कोशिशि करे, न औरत मर्द जहिड़ी कोशिशि करे। ऐं इन्हनि ते नबी करीम बददुआ केॾी ॾिनी आहे, लानत। ऐं नबी करीम ॿी हदीस में फरमाए थो त कंहिंखे चयो त तो ते लानत आहे, त जा खणी उहो ॿकरी हुजे, ढोर हुजे, उठ हुजे, छा बि हुजे, त इहा लानत आसमान ताईं वेंदी, त पोइ आसमान जा दरवाज़ा बंदि थी वेंदा, मथे न अचे लानत। वरी नबी करीम फरमाए थो उहा लानत मोटंदी हेठि, त ज़मीन जा दरवाज़ा बंदि थी वेंदा, त इहा कंहिं ते न अचे। पोइ उहा छा कंदी, उहा लानत जेकी आहे उन्हनि जे लाइ अलाह ताला ॿ जॻहियूं मोटाईंदियूं। जंहिंखे जंहिं लानत चई आहे माण्हूअ जे लाइ या इंसान जे लाइ, या त जंहिं ते चयो अथसि उन ते वञी किरे लानत। इहो पहिरियां लानत जो लफ़्ज़ आहे तर्द वल इबाद मिन रहमतिल्लाह, अलाह जे रहमत खां इन खे परे करणु। तो एॾी वॾी शइ आहे त नबी करीम फरमाए थो त या त उन ते ईंदी जंहिं ते लानत, जंहिं मोकिली आहे उन ते अची किरंदी, त पोइ उहो मलऊन थी वेंदो। ऐं जा उहो मुस्तहक़ न हूंदो, त यानी उहो ॾोही न हूंदो जो इहो एॾो लफ़्ज़ हुनखे चइजे, त उहा लानत वरी जंहिं चयो उनजे मथां अची किरंदी। त ॾिसो न, वॾी मुसीबत आहे। इंसानु लफ़्ज़ चए थो जल्दी, ऐं इंसान खे ख़बर कान थी पए त केॾी इहा मुसीबत मथां पहाड़ वांगुरु किरे थी। ऐं नबी करीम हिकिड़ी सफ़र में हुजे त हिकिड़ी औरत हुजे मदीने मां अंसारी, उन जो ॾाची जेकी हुजे त सफ़ा खे कमज़ोर हुई या ज़ईफ़ हुई, अलाए छा न पई हले, त जे नबी करीम उन भरिसां जेॾीमहिल आयो त उन ॿुधे उन औरत खे, त उनखे चई छो थियो आहे। नबी करीम उन औरत खां पुछियो त छो आस्ते थी हली, चई हा हिलना क़तल मलऊना, हिन ॾाचीअ खे लानत हली नथी सघे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़ा कावड़जी वियो ऐं हुनखे चई जल्दी लहो ऐं ॾाची तां जेके सामान थे इहो लाह ऐं इन खे कढी छॾियो, मोकिले छॾियो रणपट में वञे हलियल ॾाची। छो इहा लानत, इहा जेकी ॾाची आहे इन ते लानत आहे, ऐं इहा असां सां न हूंदी। ला तसहबना नाक़तुन मलऊना, असां सां न हलंदी इहा जेकी ॾाची जंहिं ते तो लानत हई आहे, तो असां सां न हले ऐं इनखे छॾे जो वञे जंग में या रणपट में वञे। सो ॾिसो त केॾी इहा शइ ॾुखी आहे, ऐं लानत केॾी शइ ऐं बुरी आहे। पर असांजे अवाम जा, असांजे माण्हुनि खे अलाह ताला बचाए, ईअं हर ॻाल्हि में माना लानती आहीं, तूं हीअं हई, तूं हीअं हई, इन्हनि शयुनि खां एहतियात ठुप कोन था कनि ऐं ड्रिजनि ई कोन था त माना हीअ ख़तरनाक शइ आहे, माण्हू ईअं न करे।
असांजो मौज़ू इहो आहे त इंसान लटा मर्द जेको आहे औरतुनि जा न पाए ऐं औरत जेकी आहे मर्दनि जा लटा न पाए। ऐं ॾिसो था तव्हां के असां बि ॾिठा न त ईदुनि ते मायूं जेके आहिनि मर्दनि जा लटा पाईंदियूं, टोपी पाईंदियूं ऐं इहो हिकिड़ो यानी हू फ़ख़्रु सम्झंदियूं। इहा ख़बर कान्हे त नबी जी इन्हनि ते लानत थियल आहे। ऐं मर्द बि ॾिसंदे त के हलण में मायुनि वांगुरु हलंदा, या के लफ़्ज़नि में औरतुनि वांगुरु हुननि जो तशबुह कंदा ऐं शर्म कोन थींदुनि त अलाह साईं तोखे औरत कोन कयो आहे ऐं तोखे करे सघे हा, पर तूं मर्द आहीं त मर्दनि वांगुरु सिधो थी हल चल ॻाल्हा ॿोल्हा। पर इहो हिकिड़ो दीन खां इंसान परे आहिनि, इल्मु कोन अथनि, जहालत में पइजी विया आहिनि। तंहिंजे करे के इहे माण्हू जेके नौजवान खणी ठठोलमी कनि, औरतुनि वांगुरु ॻाल्हाइनि, जा हलण चलण जा उन्हनि जा हथनि जा हरकत ईअं कनि ॼण की औरतूं आहिनि। ऐं के औरतूं वरी मर्दनि वांगुरु हरकतूं इहे कंदियूं आहिनि त हलण चलण में या ॻाल्हाइण में ईअं तशबुह कंदियूं आहिनि। पर इहो सही न आहे, छो जो औरत खे अलाह ताला फितरत सां औरत करे पैदा कयो आहे त औरत रहे, ऐं मर्द खे फितरत सां अलाह ताला मर्द कयो आहे त फितरत सां मर्द थी ॻाल्हाए ॿोलाए उथे वेहे। छो जो असीं बाना आहियूं अलाह जा बंदा आहियूं। अलाह जीअं असांखे चाहे त असांखे ईअं हलाए ऐं उन जी फितरत ते हलो ऐं उन जी फितरत खां निकिरो न। फितरत ऐं शैतान जे चवण ते हलंदासीं त असां विञाइजी वेंदासीं। ऐं उलमा चवनि था त इहा सिफ़त जेकी आहे तहरीम में शामिल थी थिए, यानी कराहत न आहे या न बि झलियो न आहे, इन हराम थियण सां हराम थी वञे। ऐं उलमा चवंदा हीअ कबाइर ज़ुनूब में वॾनि ॾोहनि में इंसानु पइजी थो वञे। छो जो नबी करीम इन्हनि ते लानत हणी आहे त यानी जेके इहे औरत मर्द जहिड़ी तशाबो करे थी लटनि में या वारनि में या ॻाल्हाइण ॿोल्हाइण में, ऐं ईअं मर्द बि जे इन शइ खे सायो करे पंहिंजे यानी जान जा हलण चलण औरतुनि वांगुरु करे थो त उन्हनि ते बि लानत आहे। इहा शइ इन में छा आहे तहरीम, यानी ईअं न आहे त भला कराहत आहे या ॾोहो नंढो आहे, न वॾो ॾोह था सम्झाइनि। उलमा चवंदा इहो वॾो ॾोह आहे, छो त इहा शइ नबी करीम इन ते लानत हणी वियो आहे। ॿी बि हदीस आहे, इते असां उहा ॿुधायूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लअन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल मुखन्नथीन मिन अर्रिजाल। नबी करीम उन्हनि ते लानत हणे थो जेके मुखन्नथीन यानी जेके औरतुनि वांगुरु तशबुह कनि था। मुखन्नस यानी जीअं ईअं पंहिंजे पाण खे मर्द नथो सम्झे, आदतुनि बि जा ॾिसंदे मुंहं ते क्रीमूं बि थो हणे, वार अहिड़ा सुहिणा वॾा खणी रखंदो ॼण की छोकिरी आहे। इहे इन्हनि ते बि नबी करीम इहा मुखन्नथीन ते लानत आंदी आहे। ऐं साॻी हदीस में मुखन्नथीन मिन रिजाल वल मुतरज्जिलातु मिन निसा, ऐं जेके औरतूं पंहिंजे पाण खे मर्द वांगुरु थियूं ॻाल्हाइनि ॿोलाइनि या लटा पाइनि, ऐं इहा बि इन्हनि ते बि नबी करीम लानत हई। उलमा चवंदा इहे तशबीह छा थिए थो, पहिरियां चवनि था त लटनि में त मर्द जेको आहे औरतुनि जा लटा न पाए, रंगीन लटा सुहिणा या इहे न पाए, इहे शरीयत में ऐं उर्फ़ में जाइज़ न आहिनि। ऐं ॿियो त मर्द अहिड़ियूं ॻाल्हियूं न करे, तलीन अल क़ौल यानी जीअं औरत ॻाल्हाईंदी आहे नरमाई, ईअं बि न करे त तखन्नुत तशबुह बिनिसा, इहो जाइज़ न आहे शरीयत में। इन में हिकिड़ी शइ हुजे त इहो हिकिड़ी फितरी शइ जेको इंसानु पाण सायो करे, ईअं न त जंहिंखे अलाह सां ईअं पैदा कयो आहे जीअं खदड़ा हिन जा कीअं, त उन्हनि जो इहो ॾोह न आहे। इहो उन्हनि जी हिकिड़ी अलाह ताला उन्हनि खे ईअं पैदा कयो त ठीकु आहे, लेकिन जेको सायो करे पाण पंहिंजे पाण खे मर्दनि मां औरत वांगुरु थो करे, या औरतुनि मां पंहिंजे पाण खे मर्द वांगुरु थी ॻाल्हाए ॿोलाए, त इन्हनि ते नबी करीम जी बददुआ आहे, लानत आहे, ऐं शरीयत में जाइज़ न आहे। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त इन शइ खां बचूं ऐं सिलसिलत आदाब नबवी असीं पूरी कयूं ऐं सम्झूं असां पंहिंजे दीन ऐं जेको इख़लाक़ आहे उन ते हलूं। हदा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।